जी ना थरकोल ब्लॉक 2 जे ॻोठ असां अबन जो तड़ में मौजूद आहियूं, जिते गुज़िरियल ॾींहुं जेका नौजवान पौरत दोदो भील आहे उहा गार्डन जे तशदुद खां पोइ उहो फौत थी चुको आहे। उन जे घर में असां मौजूद आहियूं। तव्हां बैकग्राउंड में ही ॾिसो त चौरा ठहियल आहिनि कखा हुआ। इन में हिन जा जेके रहंदड़ घर भाती आहिनि उहे रहनि था। इन्हनि खे का बि सहूलियत जेका से उहा मिलियल कोन्हे। कंपनी जेका से अधु किलोमीटर ते उन्हनि जी जेका माइनिंग हले पई, पावर प्लांट उन्हनि जो लॻल आहे, पर हिन ॻोठ में हिननि जे लाइ का सहूलियत कोन्हे। न बिजली जी का सहूलियत आहे, न पाणी जी सहूलियत आहे, न सिहत जी सहूलियत आहे। मक़तूल जेको दोदो भील आहे उन जा वारस राति लाश हिते खणाए आया आहिनि। हिन लाश जी जेका उन्हनि तदफ़ीन बि करे छॾी आहे। असां हिननि वारसनि खां, दोदे जी माउ आहे, उनजा जेके से वारस आहिनि, हिते सूबाई सलाहकार पूंजोमल बि मौजूदु आहे। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू छा चवनि था। अचो त ॻाल्हि ॿोल कयूं। कंपनी में रहंदो वो कम कंदो 3 महीना उनखे पकड़े वियासीं एंग्रे वारा। ठीकु, वो कुटे वुटे कमारे वारा मारे छॾियो। ठीकु, पोइ सिखूं त पोइ अलाए छा करे छॾियो। पोइ असां हिते केस कयो, कोर्ट वियासीं। पोइ हलंदे हलंदे न बीमार थी करे त टके जो करे खणी आयासीं। ठीकु, साह मुंहिंजो हो कोन। पोइ हाणे आउं माइटु माण्हू केॾां वञा। नेठि पोइ तव्हां खणी वियुसि हैदराबाद 3 ॾींहं उते हुअसि। ठीकु, उते पोइ इलाजु न लॻो। उते बीठो वेठो 3 ॾींहं, राति जो 12 बजे चौथी राति दम न चोर हथा। असां चोर पेश को कया थाणे में, असां पेश करे ॾियो न। असां ज़ुल्म थिए गयो। असांजो कुंदर कोहराणो, असांजो कोई धणी न को धोरी। असीं आया घरे ठला भोंगा में वेठा। हाणे असीं छा करिया? असां वटि का कोई मसइलो हल न थियो। असांजो जेको 24 कलाक जेको वक़फ़ो ॾिनो त जवाबदार थाणे ते दाख़िल थींदा, पर अञा ताईं दाख़िल न थिया आहिनि। उन हिसाब खां असांजो जो से को बि ग़रीबनि जो मुलाज़िम को बि हल असांजो को बि अञा कोन निकितो आहे। उन हिसाब खां जेको आहे से हीअ असांजी हालत ॾिसी रहिया सूरत, छा असांजा भूंगा आहिनि, छा असांजा हीअ आहिनि, छा पॉल्यूशन आहे। ईअं चोरी जो झूठो इल्ज़ाम ॾेई असांजे हमरा हिकिड़े खे क़तल कयो वियो आहे। असां इहे तव्हां करे बाबा हिकिड़ो माण्हू जेको तमामु नाज़ुक हालत आहे ऐं हुनजी असां अपील करूं था। सिंध गवर्नमेंट खां अपील करूं था, MNA अपील करूं था, पर असांजी कंहिं अपील कोन ॿुधी। उहो नेठा हुनखे हैदराबाद खणी वियासीं। उहो छोकिरो हेॾा गुज़ारे वियो। उन खणी आयासीं ॻोठ। असां हिन ॻोठ सर्वे करे सिंध गवर्नमेंट खां असांजी अपील आहे, MNA अपील खां अपील आहे असांजी पूरो ॻोठ सर्वे करे असांजा बिचड़ा ॻोठ अपील करे। हिते असांजी कोई सहूलियत न आहे। बेरोज़गार माण्हू वेठा आहिनि, हिनजी कोई सहूलियत न आहे। कंहिं ग़रीब असांजी केरु ॿुधण लाइ तयारु न आहे। असां हिन टाइम में ज़िले इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि खे इहो ॿुधाइणु चाहियूं पिया त राति खां वठी अञा ताईं हेतिरो वक़्तु गुज़री वियो आहे, का बि गिरफ़्तारी न थी आहे। असां राति ताईं इंतज़ारु कयूं था। अगरि राति ताईं का बि गिरफ़्तारी न थी त सुबुह जो असां वरी जेको आहे हीअ टोटल थर तोड़े सिंध जा रोड जा रस्ता ब्लॉक कंदासूं ऐं असां कंपनियुनि जो रुख़ कंदासीं। जेकॾहिं 24 कलाकनि में गिरफ़्तारियूं नथियूं थियनि त असां थर सिर्फ़ु थर न, पर असां पूरी सिंध में जेको आहे उहो उते मुज़ाहिरा कराईंदासीं, धरणा हणाईंदासीं, जेसि ताईं जेके जवाबदार आहिनि गिरफ़्तार नथा थियनि। तव्हांखे ख़बर आहे त हिननि पंहिंजी जेकी अदालत जेकी आहे उहा लॻाई अथनि ऐं उन अदालत जे हवाले सां असां हिननि सां भरपूर हिन जा जेके वारस आहिनि। दोदे भील वारो जंहिं तरीक़े सां वाक़ियो थियो आहे उहो इंतिहाई अफ़सोसनाक आहे ऐं असीं सभ खां पहिरीं उनजी फैमिली सां हिन ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। जंहिं तरीक़े सां हितां जे सिक्योरिटी इदारनि या हीअ असांजे जेको थरकोल एनर्जी प्रोजेक्ट जेको आहे इन जे मालिकान जंहिं तरीक़े सां मन मस्ती सां इन मिसकिन माण्हुनि सां असां जेको खारा कलूर वाइण शुरू कया आहिनि, इंतिहाई मज़मत जोॻो अमल आहे। हीअ पहिरियों वाक़ियो कोन्हे, काफ़ी अहिड़ा वाक़िया थींदा रहिया आहिनि जिन ते छोटा मोटा एहतजाज बि थींदा रहिया आहिनि। माण्हू पंहिंजूं सगाइर इहे शयूं पेश बि कंदा रहिया आहिनि। आऊं इन करे बि हिनखे सम्झंदुसि हीअ हिकिड़ी खुली दहशतगर्दी आहे। जंहिं तरीक़े सां जेकर हिन ॿार नौजवान ते कोई इल्ज़ाम बि हो त पाकिस्तान जे कानून जे मुताबिक़ इहो अख़्तियार कंहिंखे बि कोन्हे त कोई प्राइवेट फ्यूडलिज़म जो मालिक को जागीरदार वेही कंहिं पंहिंजे मुलाज़िम ते हिकु चोरी जो इल्ज़ाम हुजे, पाण वेही पंहिंजे घर में हुनखे मर्डर करे छॾे, इहो मर्डर आहे। ऐं हिन मर्डर जी नोयत वरी उन ॿियनि समूरनि जेके वाक़िया थींदा आहिनि, जेके खून थींदा आहिनि, उनखां बिल्कुलु मुनफ़रद आहे। हिन खे आऊं हिकिड़ो वकील आहियां सीनियर, 4 बार प्रेसिडेंट रहियो आहियां बार जो, ऐं मुंहिंजो 18 साल हाई कोर्ट जो एक्सपीरियंस रहियो आहे। हिन खे आऊं मावराए अदालत जो क़तल सम्झां थो। माना हिकिड़ी कोर्ट जे मथां ई बालातर कोर्टनि में जॾहिं केस प्रोसीडिंग करे पोइ सज़ा ॾिनी वेंदी आहे, उहो कॾहिं बि जवाज़ कोन्हे त हिकिड़ो कातिल हुजे, तव्हां उनखे मर्डर बि कयो हुजे, उनखे तव्हां
उन टाइम ते वेही इनकाउंटर करे बग़ैर कंहिं कोर्ट में केस हलाइण जे उन माण्हू खे मर्डर करे छॾियो, इहो मर्डर आहे, मां वराए अदालत मर्डर आहे। हीउ जेको थियो आहे इहो इन क़िस्म जो बराबरि वाक़ियो आहे, असीं जी पुरज़ोर मज़म्मत कयूं था। जी नाज़रीन, मक़तूल दोदे भील जे घर में मौजूदु हुआसीं। उते उन जूं जेके दोदे जी माउ आहे, दोदे जी भेण आहे, दोदे जी घरवारी आहे, उन्हनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिते जा जेके ख़ानदान जा भाती आहिनि उन्हनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। वॾे वज़ीर जो सूबाई सलाहकार आहे पूंजोमल, उनजी बि तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। त हीअ वारस जेके परेशान आहिनि, वारस जेका से चवनि पिया त 24 कलाकनि जो जेका अल्टीमेटम ॾिनो वियो हुयो जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ, 24 कलाक गुज़री विया आहिनि, पर सिक्योरिटी जेके गार्ड जेके मुलवस जेके जवाबदार नामज़द थियल आहिनि उहे अञा ताईं गिरफ़्तार न आहिनि थिया। हीअ चवनि पिया त अॼु जी राति जो असां इंतज़ारु कयूं था, जेकॾहिं उहे समूरा जवाबदार गिरफ़्तार न थिया त असां ॿीहर इस्लाम कोर्ट में धरणो हणंदासीं, रोड बि ब्लॉक कंदासीं। हिन वक़्तु हिन जे तॾे ते कंपनी जे तरफ़ां को बि अमलदार जेका उहा लड़ी न आहे आयो, उन्हनि सां गॾोगॾु जेका से ज़िम्मेवार इंतिज़ामिया जो को बि ऑफिसर बि हिते लंघे न आहे आयो। हिननि जी जेका से घर में रोज़ राड़ो मतल आहे। दोदो भील उनजा 2 जेका से मासूम नंढड़ा ॿारड़ा आहिनि, को बि पोयां घर में कमाइण वारो न आहे, उनजे करे उनजो जेको चुल्ह आहे उहो बि उजामियल आहे। घर भाती जेके आहिनि उहो 3 ॾींहंनि खां मुसलसिल जेका से बुखनि में हिते पाह थी रहिया आहिनि, पर हुक्मराननि खे को बि अञा ताईं अहसासु न आहे थियो। गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, ॻोठ बंजोतड़। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।